أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. اج 4 محرم 1447 ہجری سچل کالونی لاڑکانہ جمعیت علماء اسلام جو طرفا شہداء اسلام جو عنوان سائیں کافی سالن کا وٹھی کرے شہداء اسلام جو جلسو تیندو ہے کافی سال تھے ماں بھی اندو ہر سال
बिरादर अजीज भाऊ मोहम्मद इलियास रिंद साहब, बिरादर अजीज भाऊ अब्दुल रऊफ रिंद साहब, बिरादर अजीज साईं अब्दुल मालिक चांडो साहब, रिंद बिरादरी, लाशारी बिरादरी, चांडिया बिरादरी की तरफा ही शुहदाए इस्लाम के उनवान से काफ़ी सालन का वठी जलसो थींदो आहे। अजोको प्रोग्राम भी मगरिब का वठी करे हिन टाइम ताईं रात जा 12 थी चुका आहिनि, उन जे बावजूद भी अवां मोहब्बत सां वेठा आहियो। इन ॻाल्हि मां इहा ॻाल्हि साबित आहे त तव्हांजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे असहाब कराम अहल बैत इज़ाम इमामन ऐं क़ुरान पाक सां अवां खे सच्ची मोहब्बत आहे। जंहिंखे मोहब्बत आहे उहो ॾाढा चए सुभान अल्लाह। इंशाअल्लाह आहे हूंदी रहंदी। उहा दिल न आहे जंहिंजे दिल में मोहम्मद जो प्यार न हुजे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, ये तकलीफ़ूं दुनिया जे अंदर आज़माइशूं ईंदियूं आहिनि मुंड खां अल्लाह से कुरान पाक में फरमाए थो माण्हू छा सम्झो आहे त बस असां ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियोसीं हाणे असांखे जन्नत मिलंदी? न, आज़माईंदासीं, झिंझोड़ींदासीं। जन्नत ईअं न मिलंदी। रब तो फरमाए वल नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, दुश्मन जो भउ ॾींदो वल जू, बुख बि ईंदव, व नक़्स मिनल अमवाल, माल कने खसीनो मावा। जी 4000 रुपया कणक मण ही हाणे वञी बिल ते बीठी आहे। इहो भी इम्तिहान आहे, इहा भी आज़माइश आहे। वसमरात, औलाद भी कने खसीनो मावा। वबश्शिर साबिरीन, हो मुझा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तो फरमाए मुझा महबूब जेके सब्र था कन उन्हनि खे खुशखबरी दे, बिशारत दे। शाजी जेके दुखे वक्त में चवनि था त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बाबा अल्लाह जी सही अल्लाह दे वही। रब तो फरमाए इन्हनि खे चओ जे तकलीफ़ूं अचनि आज़माइश हुजनि त ॿ कम कजो, नमाज भी पढ़जो, सब्र भी कजो। मां अल्लाह जी मदद साबिरनि सां गॾु आहे। सुभान अल्लाह न चवंदो त मां दुआ थो करां, छो त मां सम्झो त मगरिब पढ़ी वाए शुरू थियो, मां हिते फिरां पियो पंहिंजे मदरसे मां मगरिब पढ़ी हलियो। पोइ ॾिसां पोइ हिते वांद कई आहे, कुझु कोन्हे त वरी चांहि पीतीसीं, हेॾो होॾो फिरी वञे टेनिस ते वेठो बि हिते हिन टाइम ताईं। मानी बि न खालींदमि, शुगर जो बि मरीज़ आहे, दिल जो मरीज़। बुज़ुर्ग असांजा आलिम वॾा आहिनि असांखो, मां त हाणे क़ुरान आहियां बसि कंहिं कम जो न। बस मां वो आगे कड़ी जज्बात ॿुधी बाबा मूंखे टाइम नथा ॾियो, मां ईअं कंदो आहियां त कावड़ हाणे मां न कंदो आहियां। बसि यार चलींदा आहिनि, छड़ो हिते न हर जाइ। बाबा तूं वेठो हुजे, वरी मूंखे छा चवंदा आहिनि साईं तूं सदरुल मुबल्लिगीन आहे, वरंदो इहो पुछ ॿधी मूंखे विहारे 2 बजे ताईं। मां राज़ी आहियां, मन न मन कंहिंजी दुआ लॻी वञे यार मुंहिंजे लाइ छुटकारो काफ़ी। कहीं आलिम जी दुआ लगी वने, कहीं नातुखान जी दुआ लगी वने, कहीं जमा छो मां विड़ा, छो मां तेज थिया, बस मुझी तबियत मानी को खाइंदो आ, कने करे न भी खाइंदो आ। मां न जेड़े जेड़ो ना दा मां कावड़ जेड़ो कावड़ियूं हुयूं अगे कंदासीं नौजवानी में, हाणे असां जी कोड़ा थिया। वरी मां मेहंदी हणंदो आ, मां हाणे कोड़ाड़ो। बहरहाल वरी भी इहा जमात जी शफ़क़त आहे जो मूंखे हर जलसे में याद था कनि। मां हिन जो थोराइतो आहियां सभिनी। दोस्तों दुनिया फानी है, जेके कल होया अज न, जेके अज आहिनि सुभाणे न हूंदा, पोइ वॾा ई साजी पोइ विड़ऊं छो? आज़माइशूं ईंदव। मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ मुझे मता कलमे पढ़ण वारो अवां खे तकलीफ़ूं अचन ईंदव,
दीन इस्लाम जे ख़ातिर या दुनिया में के तकलीफ़ूं अचन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तवा पांजे तकलीफ़ुन के न दिसजो मां मोहम्मद जे तकलीफ़ुन के दिसजो मुंजन दुखन के दिसजो हुजूर फरमायो सवा लख नबियन के तकलीफ़ूं आयूं पर मां मोहम्मद के उन्हनि खां वधीक तकलीफ़ूं आयूं तोर कंदो त सभिनी नबियन जे तकलीफ़ुन खां वधीक मां मोहम्मद के तकलीफ़ूं आयूं अल्लाह तो फरमाया असां जेको प्यारो थींदो आहे उनखे असां आज़माईंदा आहियूं प्यार ऐं इश्क ऐं मोहब्बत में आज़माइश थींदी ईंदव खुदा जी ज़ात जो कसम करबला वारो शहज़ादो भी चो अल्लाह के ॾाढो प्यारो हो आज़माइशूं आयस इम्तिहान आयस बुर्दबार थी बीठो साबिरीन थी बीठो बच्चा कुर्बान कयई पांजी जान जो नजरानो ॾिनई पर जो सोने हुसैन ज़ालिमन जी यार न मञी जो जान ॾेई वियो खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानों करने वारो आमना जे लाल इमामुल अंबिया फरमायो मां अम्मा जे पेट में हुयो मुंहिंजो बाबो फौत थी वियो हुजूर फरमा जाए मत यतीम हुयुसि हुजूर फरमाए मायूं मां के खण आयो दाई माई मां के नबी खणे खलीमा दाई खणी वई शन सालन जो तुसे हुजूर फरमाए अम्मा बाबा सईं जे कब्र ॾेखारण लाइ हलो बयाबान जंगल में बाबा सईं जे कब्र ते पहुती मता बि करे थी अस्सलाम अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुंहिंजा सलाम क़बूल कर ए अब्दुल्लाह तो चयो मां मोटंदुसि ए अब्दुल्लाह तू मोटी ना है अब्दुल्लाह तुझी अमानत मुझे पेट में हुई अल्लाह तोखे पुट ॾिनो आहे जो नालो मां मोहम्मद रखियो पर मां निकिरी पंहिंजो पुट बि ॾिसो रब खे ॾिसो पुट ॾिनो अथई मोहम्मद जूं अखियूं त ॾिसो मोहम्मद जा चपड़ा त ॾिसो मोहम्मद जा नेण त ॾिसो मोहम्मद जे हलण जी लोड त ॾिसो हुजूर फरमाया मुंहिंजी अम्मा रोए पई मां थी करे पंहिंजी अम्मन खे भाकुर पादो अम्मा चयो पुट मोहम्मद ये तुझे बाबे जी कब्र हलो तुझो बाबो ॾे वियो जितां कोई न मोटो हुजूर फरमायो अम्मा वठी करे हिकु जाइ ते आई अब आवाज़ अम्मा उते वेही करे चवे थी ओ मुंहिंजा सोना पुट ओ मुंहिंजे गुलाब खां वधीक खुशबूदार पुट ओ चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदड़ चेहरे वारा पुट खे ॾे त हुजूर फरमाया मां अम्मा जे वेझो वयुसि अम्मा मां खे भाकुर पातो अम्मा मां खे चुमियूं ॾिनियूं नेण ते चुमियूं निरड़ ते चुमियूं अखियुनि ते चुमियूं गलनि ते चुमियूं कपड़नि ते पई चुमियूं ॾे हुजूर फरमाया मां चयोमांसि ओ मुंहिंजी मिठड़ी जी जलामर अॼु प्यार जो अंदाज़ ॾाढो लालो एॾो प्यार छो ॾी करे हुजूर फरमायो मुंहिंजी अम्मा मां खे चयो मुंहिंजा सोना पुट मुंहिंजा खुशबूदार पुट अच त मां सिकल आहियां कहिड़ी ख़बर मता तुंहिंजी अम्मा तोखां मोकिलाए न वञे सचल कानूनी वारो हुजूर फरमाया मां अम्मा जे वेझो थियुसि अम्मा ये चयो मां भाकुर पातुमि अम्मा मां खे पई चुमियूं ॾे मां अम्मड़ खे ॿियो चुमियूं ॿुधो 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 थोरो वाइस कंदुमि 12 थी विया बस थोरो मैसेज अल्लाहु अकबर भाकुर पाईंदे पाईंदे चुमियूं ॾींदे ॾींदे मुंहिंजी अम्मा फौज नंढड़ो एॾे उम्र नंढी मुसाफिरी बयाबान जंगल हुजूर फरमायो मुंहिंजी मिठड़ी जी जलामड़ बाबा जी कब्र ॾेखारण आई आहियां अम्मा बयाबान जंगल में मांखे छॾियूं थी वञी
अम्मा तो ॾाॾा खे चयो त मोहम्मद खे वापसि आणी दस उथी न मुंहिंजी अम्मा मांखे मके वठी हल हुज़ूर फरमायो अम्मा इते बयाबान जंगल में मां अकेलो कीअं वञा उम्र मुंहिंजी 6 साल 6 साल उम्र चुप करे बाबा हाँ चुप करे ना सब पोइ थी हलियो तू ॻाल्हाए थो त पोइ पोइ थी वञे असां ताईं आवाज़ न अचे उम्र 6 साल उम्र 6 साल ॿुधो उम्र 6 साल हुज़ूर फरमायो मुंहिंजी अम्मा मोकिलाए वई मुंहिंजी अम्मा मांखे छॾे करे हली वई सालार काढेगा सालार जेके लचू कई बीठा हेॾे बीठा हेॾो असांखे मारण ईंदा हे चरिया विच में अची वेंदा उन्हनि खे कुझु सम्झाइण वारो चरिया बि वरी मुंहिंजी गिची में लॻिया आहिनि सुभाणे नथा चओ ॾाढिया 12 खां पोइ आयसि ईअं त जीअं सकरात वारे मथां यासीन पढ़ण न मरे न उथे निंड पिया उहे हथु खणो हा आयो न चङो जेके जागो था ॿई हथ खणी सुभाणे अल्लाह चओ ॿाहिरि आई त न सम्झनि अब्दुल जब्बार हेतिरी रुगो कुर्सिन खे वाइस करे ईअं न त ओतिरा ई माण्हू वेठा आहिनि ॾाढा सुभाणे अल्लाह बाक़ी एतिरे जाम 2-3 माण्हू विया आहिनि हिनखे बुख लॻी बतू खाइण विया न मोटिया चओ सुभाणे अल्लाह अब वेही रहो इजलिस हेठि वियो नंढा तवज्जो अल्लाहु अकबर मदीने जे मीर फरमायो मां नंढड़ो चो खुदा जा वली हेॾो गिलास भरे वो खणी आ वरी हेॾो ॿियो खणी आ बुझी देस भली बाक़ी अलाए घणा आहिनि न बा साईं जा पाण जागो था अब जागो था मन न मन मां जे वाइस में को आया वॾो ॿियो बुज़ुर्ग अची वञे सुभाणे अल्लाह चओ न तव्हां बि थका वेठा हो मां सम्झां थो साईं हथ कढे अल्लाह हला न मां अलाए कल में अलाए छा था जागो साईं जन फरमाया अम्मा जे पेट में त बाबो फोत दुख ॾिसो दुख अम्मा बाबा जी कब्र ॾेखारण आई 6 सालनि जो त अम्मा मूंखां फोत जुदा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो जॾहिं मूंखे पंहिंजे ॾाॾे पालियो 8 साल मुंहिंजी उम्र थी मुंहिंजो ॾाॾो फोत मांखे पंहिंजे चाचे अबू तालिब पालियो 40 साल मुंहिंजी उम्र थी मां मोहम्मद मुस्तफा गार में वञी करे रब जो ज़िक्र कंदो हुयुसि उते जिब्रील कुरान खणी आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ मोहम्मद कुरान पढ़ हुजूर फरमायो मां ऐलान कयो में तौहीद जो जेके माण्हू मांखे चवंदा सचो आमीन सादिक उहे मुंहिंजा दुश्मन थी पियो जेसीं ते मुंहिंजो चाचो अबू तालिब ज़िंदा हुयो मके वारनि मुंहिंजो नालो न वरितो मुंहिंजो चाचो फौत थी वियो उन मके जे माण्हू मुंहिंजी रस्ता रोक कयो हुजूर फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माण्हू मांखे चरियो चवण लॻा शाइर चवण लॻा हुजूर फरमाया मां काबे में नमाज़ पढ़ां त उठ जाओ जवेदो मुंहिंजी रस्ता रोक जेको मुंहिंजो कलमो बि पढ़ियो उनखे मार पिया ॾियनि त मोहम्मद ॾे न वञो हुजूर पुरनूर सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके कलमे पढ़ण वारा हुआ उन्हनि खे मार पिया ॾियनि हुजूर 95 किलोमीटर पंध करे मुंहिंजो साईं ताइब में आयो वॾेरनि खे दीन जी दावत ॾियां मन न मन ये मुस्लमान थियनि हुजूर पुरनूर आयो यादि लो ओ सचल कालूड़ी जा
मुसलमानों वाज़ ते आयो खुदा जी साजो कसम मोटरसाइकिल दे चढ़ी आयो नमाज पढ़णी लो मोटरसाइकिल दे मुझो साईं पैदल वयो 95 किलोमीटर एक वडेरे के दीन जी दावल नो ट्रई बाहर गड्डो उन चयो तू नबी छो थियो मां तुजी गाल न बुधंदुसि दे वरी चयो लाओ कल्ले मोक मां तोसां कलाम न कंदो नंढड़ो जेको भाउ हुयो उन चयो उखरुज मिन बलदिना निकिरो असांजे शहर मां हुज़ूर फरमायो अल्लाह अल्लाह ओ मके वारो ओ रईसो ओ सरदार भली मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधो मुंहिंजो कलमो न पढ़ो पर मुंहिंजी रस्ता रोक न कयो मके वारनि मुंहिंजी रस्ता रोक कई जेको कलमो तो पढ़ी मार था ॼण हाय बिलाल खे तीरी दी दे सुमारे सीने ते पत्थर रखियो सुमैया के बाद कयो अम्मार के सही यासर के शहीद कयो अम्मार के मार दियो तो मां मोहम्मद के पत्थरया तन मुके चलो चलो दा चान हां कलमो न पढ़ो ताजी मर्जी मां मोहम्मद ताते कोई भी जोर ना हो मां मोहम्मद मुस्तफा तवांदे आयो आया मुझी रस्ता रोक न कयो चलो तो मां मोहम्मद मुस्तफा वन्या गरीबन दे मिस्किनन दे हुजूर फरमाए मजदूरन दे वन्या ये मजदूर मां मोहम्मद करीम जो कलमो भी पढ़ंदा त मां मोहम्मद जो साथ भी दींदा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वडे रंग शाकिर अरे छोरो अनस पत्थर चलो हाजा मजनू हाजा शायर हाजा मजनू मुझे साईं फरमायो मां पंहिंजे गुलाम ज़ैद खे चयो ज़ैद अच त हलो 3.5 किलोमीटर माण्हुनि मुंहिंजो पथराव कयो चरियो 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 पत्थर हयो ॿुधो ॿुधो जन्नत ईअं न मिलंदव अल्लाह के बानी तौहीद एडी प्यारी आ जो पंहिंजे हबीब महबूब मोहम्मद करीम के तौहीद दे करे पत्थर दाहन काफर अल्लाह पत्थर लगा मथे में पत्थर जुती मुबारक खून सां भरजी वई 3.5 किलोमीटर मुझे साईं जो मुहासरो कयूं जुती मुबारक खून सा चरियो चरियो पिया चवन अल्लाह फरमायो मुझा मोहम्मद तू चरियो काथे चरिया ये पाणन तो जेड़ो सोनो तमा पैदा ही न कयो आ दुनिया जे सभनी सियाण जो मुझा मोहम्मद तू सरदार कसम खणी दो चवे कुरान में अल्लाह या गाल कुरान शरीफ में लिखला ओ सचल कालू नीवारो तवा दादा सुभान अल्लाह चो तवा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तुरून मा बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन्ना लका लअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम ये गोडाडे सुभान अल्लाह चोनो मूसा गड मदीने हलंदो अल्लाह सभनी के मको मदीनो को आमीन तो चो 12 का वो कबूलियत जो टाइम हां 12:30 दुआ बस चो सुभान अल्लाह कसम मामा की कलम जो लिखण वाले कलम जो अल्लाह कसम दो करे रब तो फरमाए मुझा मोहम्मद तो के चरियो ता चवन सोना तू चरियो काथे आ अल्लाह तो फरमाए कायनात वारो मुझो नबी अजीम तव ऐं अजीम नबी जे मता मां कुरान भी नाज़िल कयो अजीम ऐं अल्लाह तो फरमाए मुझे अजीम नबी जा अखलाक भी अजीम चो न सुभान अल्लाह
अल्लाहु अकबर बुधो पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया खुदा जी ज़ा जो कसम तकलीफूं आयूं पत्थर लग तवज्जो अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहर मदीने जे मीर का पुछे थी ओ मुजा साईं मां कुर्बान वञा हुजूर फरमायो आशा शादी पुछे जेसई ओत जे मैदान में तवा के वञो तकलीफूं आयूं ओत जे मैदान में तवा जो दंद मुबारक शहीद ओत जे मैदान में मुझे साईं के जगो जंगी टोपलो पातल हो उन जो कड़ियूं अंदर खलियूं वयूं हिकड़े सहाबीअ चको हणी करे उहा कड़ी कढी रतो खले पई चेहरे मुबारक ते रतो खलियो मुंहिंजो सुहिणो अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो पंहिंजे रूमाल सां चौधर सो मुझे मिठी मोहम्मद करीम जे वज़ुहा वारे चेहरे ते जेका रत लगी मुझे सही वाला तो अली सही होंगी एडी तकलीफ हुजूर के अम्मा सा फरमाई थी मासा मुजा साईं ओद जे मैदान में तवा जो चाचो हमजो असदुल्लाह व असद रसूलिही हमजा मदीने जे मीर आमना दे लल इमामुल अंबिया जो चाचो भी हुयो खीर शरीक भाव भी हुयो बीबी सोबिया जो खीर हजरत हमजे बीबी दो त मदीने जे मीर बीबी दो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चार खीर शरीक आइन तवज्जो करो हुन में हिकड़ो हमजो साईं भी हो ऐं मुझे साईं के ॾाढो प्यारो हो हुजूर के राज़ी करण जे लाइ हुन कलमो पढ़ियो ओद जे मैदान में बदर जे मैदान में काफ़िर शरीर जा अबू जहल जहन्नम रसीद तो रुतबो जहन्नम रसीद तो खुदा जी ज़ा जो कसम ओद जे मैदान में मुझे साईं जे चाचे के पलांद में कत्ल कयो वसी हुयो तवज्जो कयो ओ लाड़कारे सचल कॉलोनी रुंदगो ठवारो तवज्जो कयो खुदा जी ज़ा जो कसम मदीने जे मीर जो चाचो शहीद सालमन कन्न कढो अखियूं कढियो नको वडो चप कढियो सीनो चीरियो चेहरो कढी करे टुकड़ा टुकड़ा करे औरत कच्चो जवाड़े खाई वैया ओद जो मैदान मुझो साईं काजे मता भावरो काजे मता दोस्तरो काजे मता पियो एरो मज़लूम शहीद जंहिंजे लाश जे मता अल्लाह जे दिलबर नबी जे अखियुनि मां गोड़ा निकिरी आया हुजूर फरमायो थोरो बेस न बेस उस्ताद मुजाहिद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तो भी फरमाया सय्यदुश शुहदा हमजा बुदो ओ मुझा चाचा ओ मुझा बुजुर्ग चाचा ओ मुझा प्यारा चाचा सय्यदुश शुहदा हमजा लोगो मुझो चाचो हमजो मां मोहम्मद करीम जी उम्मत मां क़यामत तक जेके भी शहीद थी ना सभनी शहीदन जो सरदार मुझो चाचो हमजो नबी संजे पूफिया की खबर पई मुझे भा के कत्ल मुझे भा आजमाइशो अल्लाह जे रसूल जे मथा इम्तिहान अल्लाह जो दादलो दिलबर नबी से ॾिठो पुफी दी अचे पंहिंजे फुफा टके चऊं वञ अमड़ा तो वारी थले ना चाचे जी हालत ॾिसण जहिड़ी आहे वञ झलिस मदीने जे मीर जो फुफा वयो वञी पंहिंजे अमड़ के चई या अमी उसबुत बी चई ता हटी वञ मुंहिंजे रस्ते खे न रोक चवेस तो अम्मा मान तो चवाए सदको वञास मिठो मोहम्मद तो चवई हाणे त चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां त चओ सुभान अल्लाह औरत अम्मा मान तो चवाए रस्ते ते बीठो मुझो रोके तो अम्मा मान तो चवाए मुझो मिठो मोहम्मद तो चवई ओ इसके रसूल जी दावा करण वारो
सदा त आशिक औरत खे चेसो अम्मा मां नथो चवाए मोहम्मद हो चई त माई समझी वई छो तो रोके खबर पुट खे दी चे पुट मुझो साईं इन जे करे तो रोके त औरत नरम दिल मत पंहिंजे भाउ जो हाल ॾिसे मत रोई पए पुट मांखे ख़बर पई आहे त मुंहिंजे मज़लूम भाउ सां ज़ुल्म कयो अथऊं कन कटिया अथऊं नक वढियो अथऊं अखियूं कढियूं अथऊं चप कटिया अथऊं सॼे लाश जी बेहुरमती सीनो चीरे जहिड़ो कढियो अथऊं अल्लाह अकबर अब मां मुसलमान अब मां कुरान पढ़ियो तो मदीने वाले साईं जो कलमो पढ़ियो तो मोहम्मद जो फरमान भी पढ़तो सुभान अल्लाह माइक हुजूर अच्छा फरमाया माज़रबल खुदूद व शक्कल जुयूब वदा बिदावल जागिलिया नबी जो फरमान तो बुधाया सचल कारूडीवा मुसलमान मोमिन को सदाई अल्लाह तो फरमाए वमा कान लिल मोमिनी वला मोमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा के भी मोमिन ऐं मोमिनियन जे अॻियां अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो थी वञे हाणे मोटण जो हक़ न अथसि वो वणेसि या न वणेसि अल्लाह जो फ़ैसिलो अल्लाह जे रसूल जो फैसलो कुरान में या पारत कईंदम मञणो पवंदो लाल काने वारो अचो त मदीने जे मीर जो फैसलो ॿुधायो मन सरफल खुदूद व शक्कल जुयूब व दाबिदवल जागिलिया फरमाए जेको मुसीबत वारे वक्त में आए पंहिंजे मुंहं खे चंबा हणे पंहिंजे मथे खे मिठी विझे पंहिंजे सीने ते ढकाणे पाण फरमाए मुंहिंजो नाहे हुज़ूर फरमाए मुसीबत कुरान को फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ओ ईमान वारो अल्लाह चतो चवणो ईमान वारा वठंदा मुंहिंजो मुंहिंजी संगत ईमानदारन सां है मुझो चवण ईमान मुझो रास्तो मुझो चवण मुझो वठंदा ईमान वारा तकलीफ अचे ॿ कम कजो सब्र भी कजो नमाज भी पढ़जो चवण सुभान अल्लाह नबी संजी पुफी औरत औरत दिल नरम चे दिया बा मांखे खबर पई आ छो तो जले रणियो न कन दाल घोड़ा न कन वावेला न कन खणी आईया पंहिंजे मज़लूम भाउ जे लाइ कफन मुझे साईं के चाहो मुझे मज़लूम भाउ के कफन पाराए ओ मुझा मोहम्मद मां घोर वञाए पुफी दी चवे घोर वञाए ही ते हिकड़ो मुझो भाउ हमज़ो आ पर जे एड़ा हजार हमज़ा मुझा ॿार हुजन मोहम्मद मां तुझे दीन जे मथां घोर करे छॾिया औरत सब्र थी कर औरत ऐं मां तव्हां खां पुछां थो मुंहिंजे साईं खे ॾुको केॾो अंदाज़ो लगायो त नबी सके चाचो केॾो प्यारो नबी से मतां भी लाश जे मतां ओ मुंहिंजा बुजुर्ग चाचा ओ मुंहिंजा प्यारा चाचा ओ मुंहिंजा महबूब चाचा तो साल मन सुल्ह कयो तोखे शहीद कयूं पर तुंहिंजूं अखियूं छो कढियूं तुंहिंजो नक छो वढियूं तुंहिंजा चप छो कढियूं मां पला तो कंदुसि मके जा 70 वडेरा 70 सरदार न छॾींदो मान पकड़ींदुसि कन कटींदो मान चप कटींदो मान सीना चीरींदो मान प्यार एडो आ रहमत वारो नबी आ इएं पियो चवे अल्लाह ॾिसे पियो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे मिठे मोहम्मद करीम के कुरान ॿुधो मुझो मिठो मोहम्मद पंहिंजे चाचे जे दुख में जुदाई में ईअं पियो चवे हिक जे 70 कोंदुम ना कुरान खणी वञेसि जिब्रील कुरान खणी आयो अल्लाह 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 लाल काने जा मुसलमान सुभान अल्लाह दादा चो चवण अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ो
फरमाइंदा व इन आक़बतुम फआक़िबू बिमिस्लि मा उक़िबतुम बिही वला सबरतुम लहुवा खैरुल लिस्साबिरीन वस्बिर वमा सबरुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकू फी ज़ैक़िन मिम्मा यमकुरून। अल्लाह फरमाए ओ नबी अंदा पगदार नबी आमना जलाल एक जे वस में 70 के कोहण दी इजाजत न नीनो मा जेतरी तकलीफ नी तन ओडी दो तन कटा तन कन कटे अखियों कडियों तन अखियों कडो चप कटा तन चप कटो एक मारो तन एक मारो फरमा अल्लाह दो चवाए तो वस्बिर ओ मुझा मोहम्मद सब्र कर छो तो सब्र अल्लाह दे तरफ का हुंदो। मदीने जे मीर सब्र क्यों नबी से जे चाचे जो कातिल हम चाचे हमजे जो कातिल वहशी कत्ल करे भगी वियो मुल्क छड़े कुछ वक्त का बाद में आयो बुत लगला बुदो बुदो नबी मस्जिद में नबी से निकता नमाज पढ़ी है आयो पेरन ते किरी तो अल्लाह जे नाले ते मुखे माफ कर अल्लाह जे नाले ते मुखे माफ कर मुझा साईं केरा चाय चई साईं तू जो कलमो पढ़ंदुस पर माफी तुझे दीन में दाखिला मिले अलाए न मिलंदी मुझो कलमो कबूल थींदो अलाए न ओ मुझा साईं मां तुझी रहमत जो बुधी आयो आया कुरान ओ सजी दुनिया में मोहम्मद तुझी रहमत दा होका तो दे फरमाई दवा मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सोना सारे जहान दिला रहमत करे मोकलियो माए सोनो पाण फरमायूं बुत दलाए लाल काने वारो बुत ला दई एवसी साहबा तलवारों कयूं न सदीदा से जालिम नबी सही के असन अखन सा ओ ते मैदान में रोंद दिठो न सदीदा से नबी ने फरमायो उस बीरो परत कहां जो डोही नाए कहां जो डोही नाए मोहम्मद ये सब्र जी हदनिस हुजूर फरमायो हे दया मोहम्मद तो जो कलमो भी कबूल कंदो सुभान अल्लाह तो के पांजे दीन में भी दाखिला दींदो ओ वासी दया मोहम्मद मुस्तफा पाजे चाचे जो खून माफ करे मोहम्मद तो के जन्नत जी भी टिकट दींदो रहमत भी सब्र भी कुरान दे अमल भी माता का पुछांदो इमाम हुसैन करबला जे मैदान में जने वने तो पांजी भेण के तो चे या उख्ती इसबिरी या उख्ती इसबिरी या उख्ती इसबिरी ओ मुझी भेण ज़ैनब अली जी न्याणी या मौला हुसैन जी भेण करबला साइण फातिमा जी न्याणी मुझे मौला अली जी न्याणी हयादार पर्देदर लाड़काने वाला मुझे मुर्शिद अली जो घर अखलाक में आला इबादत में आला तकवा में आला पर्दे में आला इज्जत में आला शराफत में आला इबादत में आला सब्र में आला एक जो घर लागे मौला अली जो घर फातिमा साइण हयादार पर्देदार खुदा जी ज़ात जो कसम उन जी न्याणी करबला जे मैदान में मौला हुसैन दो चवेज अदी आम नगी अदी तू उन मां जी न्याणी जे मरे
हलण माल बाबा के चयो हो तली मां वसियत ही कयो नाराज़ आं त माफ़ कजां बे नंबर में मां दुनिया छॾियां थी गुस्ल कयो तने कपड़ा तब्दील कया तने मूंखे गुस्ल न ॾियारजो पर चओ था सुन्नत तरीक़ो हो जेका माई मूंखे गुस्ल ॾियारे हुनखे चइजांइ अल्लाह जे नाले ते मूंखे कपन सूदो गुस्ल ॾियारे आए कपन सूदो जनाज़ो ॾींहं जो न रात जो हथ जे चौधारी 4 लकड़ा बद जाए कपड़ो वेड़ जाए या केरा जो नबी जी न्याणी मौला अली जी राणी दादा तो चो किए चवंदा त सचल कालम जी बिजली नान स्टॉप असां नज़र माले वारनि जी बिजली ॿुधायांव एॾी तव्हां वटि बि न हलंदी आहे जहिड़ी असां वटि हलंदी आहे ॿियो चओ सुभाणे अल्लाह असां वटि ॾींहं राति में 2 कलाक ईंदी आहे सुभाणे अल्लाह मां पंहिंजे माले वारनि चयो ख़ुदा जी मार पियो लॾे हेॾे काॾे आहे तरक़ी कयो ओॾे ॻोठ भरासीं असांजो 12 में ॻोठ आहे उते पोइ बि न त बि 5-7 कलाक हलंदी आहे हेॾे भला ज़ुल्म आहे हे लाड़काणो आहे हे बेनज़ीर साहब जो शहर आहे वाह अॼु तव्हां लाड़काणे सां हालत कई चलो हे पूरा वारो जेको रोड आहे न हिन खे रुगो इहे बल्ब हणी सिंगारियो अथनि बाक़ी सॼो कमु लथो पोइ बेनज़ीर साहब जो विच ते बुतो हयूं उहो ॿरंदो ॿटरे हाणे उहो बि हूंदो ई थी चओ न सुभाणे अल्लाह अहिड़े आहे साईं जावेद साहब हिकिड़ो वियो त वरी ॿियो साईं निसार वियो त वरी हे आयो हा निसार साहब वरी असांजे माले में माण्हुनि चयो साईं असां नज़र माले में वेठा आहियूं सो बिजली तव्हां बि अब नज़र मालो किथे आहे इहो पुछे साईं नज़र मालो हेठि अचे उते त बागड़ी वेठा आहिनि हालत आहे बिना असांखे बागड़ी थो करे वयो जान छुटी वरी अहिड़नि जे कंध लॻो जो होॾे वञे ई नथो अल्लाह अल्लाह छा कयां यार ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी